मुझे प्यारी अम्मा तू मोटी आई है ना। छो अबड़ अरे राव थी बिनाई पई मोचो सिंखन तको थई याई हो पाणी जो नल मोचे मोटी अचण ते तोखे दुख थियो आ ना मां मूंखे तो खुशी थी आहे। इन खुशीअ में सॼो मुंहिंजो रवो ई ख़राब करे चङी धकु थई चोरी जा वाटर सप्लाई जो नलको बंद ही नथो थिए पियो। अम्मा मां ॾाढी परेशान हुयसि तू ठीक त आहीं न। मूंखे छा थियो आहे मां पंहिंजे मुरीदनि ॾे ख़ुशि वेठी हुअसि जे मूंखे तुंहिंजो उल्को न हुजे हा न त अञा 8-10 ॾींहं न अचां हा। कहिड़ा मुरीद अम्मा केड़ी तू पीर खुटल शाह जी धी आई जो तुझा मुरीद हूंदा। तोखे त धाड़े लगवा करे वया हुया जिन असां खां भुंग घुरियो हो। छा धाड़ेल केड़ा धाड़ेल मां त पंहिंजे मुरीदनि ॾे वई हुअसि। इहो ॿुधाए त अञा ट्रक सामान जी नाहे पहुती छा। अम्मा कंहिंजो सामान केड़ी ट्रक निभागो मुंहुं वारो ख़लीफ़ो ॾितल बि अलाए काॾे मरी वियो। मूंखे जो चयईं त सेठियाणी तूं कार में चढ़ी हल घर मां मिलियल सामान वारे ट्रक ड्राइवर खे रस्तो सम्झाए अचां थो पियो। अम्मा उन ॾितल खे त पुलिस खणी वई उन ई त तोखे अगवा कयो हुयो। ओ छोकरी तू चरी थी वई आ अलाए त हवालीअ भंग जा पकोड़ा खाराया अथई। मां थी चवां लाड़ तू थी चए काणू। अम्मा तू आराम कर हाणे हाणे पहुती आहीं। हा वो पड़ आके ॾाढो थकजी पई आहियां आराम करे घड़ी कर पोइ थी ॾिसां ख़लीफ़े ॾितल खे। अदी अदी जुल्म थी वियो कहर थी वियो गजब थी वियो। छाए बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम बंद कियो। न अदी वो प्रोग्राम त हले पियो। वरी मश्करन जो गोठ सीजन 2 ड्रामो बंद थी वियो छा। न अदी इहा भी गाल ना है। पोइ त पक्कर पेट्रोल 500 रुपया लीटर थी वियो हूंदो। न न अदी इहा भी गाल ना है। त पोइ बाक़ी केड़ी गाल आहे। ॾितल ऐं कादन खे कुतन रोड़ायो आहे छा। हा दी कुतो कुते खे न सहे। अदी ॾितल ऐं कादन खे पुलिस पकड़े वई आहे। केड़ी पुलिस सच पच वारी पुलिस या मश्करन जे गोठ वारी पुलिस। इहो सूबेदार सूतली मश्करन जे गोठ वारो। छा इन सूबेदार सूतलीअ मुंहिंजे मुड़स लूसीअ कंधार खे ॿधो आहे। सेठियाणीअ जे अगवा जे केस में। सोडी मुंहिंजो मुड़स कंधार ज़रूर आहे पर लूसी कंधार आहे। हुन में एतिरी जुरत नाहे जो इन मश्करन जे गोठ जो कुराड़ियूं अगवा करे। पर गोठ में त इहा ॻाल्हि हले पई। ॻाल्हि हले पई त ॻाल्हि खे बिहार न। ॻाल्हि कीअं बिहारियां आदि ॻाल्हि मासी परीअ जे चपन ते चढ़ी वई आहे। सोप सीरियल मश्करन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।